नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तक़ुल लहुमा उफ़ व ला तनहरहुमा व क़ुल लहुमा क़ौलन करीमा। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। हज़रात जी वक़ार इन वीडियो में मां तव्हांजे साम्हूं अॼु वालिदैन यानी पीउ ऐं माउ जे सां हुस्न सलूक उन्हनि सां सुठे सलूक करण जे मुतालिक़ ऐं उन्हनि जी ख़िदमत करण जे मुतालिक़ कुझु मां तव्हांजे साम्हूं गुज़ारिशात कंदुसि। अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान पाक में फरमायो कि क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु, कि आए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो जे रब इहो फ़ैसिलो फरमायो आहे कि अल्लाह तअबुदू इल्ला इय्याहु, कि अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न कयो। व बिल वालिदैनि इहसाना, ऐं पीउ माउ सां सुठो सलूक इख्तियार कयो। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा, जॾहिं तुंहिंजे पीउ माउ मंझां कोई हिकु या ॿई ॿुढ़ापे के पुॼनि। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तक़ुल लहुमा उफ़, जॾहिं उन्हनि मंझां कोई हिकिड़ो या ॿई ॿुढ़ापे के पुराणप के पुॼनि त उन ॿिन्ही खे उफ़ बि न चओ ऐं उन ॿिन्ही खे का दड़को बि न ॾे। वक़ुल लहुमा क़ौलन करीमा, ऐं उन्हनि सां जॾहिं बि ॻाल्हाइनि त नरमी वारे अंदाज़ सां ॻाल्हि कयो। हज़रत जी वक़ार इन आय करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि वला तक़ुल लहुमा उफ़, पंहिंजे पीउ ऐं माउ खे उफ़ बि न चओ। त इन उफ़ जे तफ़सीर में मुफ़स्सिरीन किराम इन तफ़सीर जे मुतालिक़ इन जे तफ़सीर जे मुतालिक़ फरमायो आहे कि नंढे मां नंढो लफ़्ज़ जेको वालिदैन जी नापसंदगी ऐं उनखे नापसंद अचे, उन नंढे मां नंढो लफ़्ज़ जेको उन्हनि जी नाराज़गी जो सबबु बणिजे त अहिड़ो लफ़्ज़ बि उन्हनि खे ॻाल्हाइणु जाइज़ न आहे। जॾहिं नंढे में नंढो लफ़्ज़ जंहिंसां उहे नाराज़ थियनि, उन्हनि जे दिलि जे तकलीफ़ जो सबबु बणिजे, उहो इख्तियार करणु अहिड़ो लफ़्ज़ ज़ुबान सां उन्हनि सां ॻाल्हाइणु जाइज़ न आहे, त वॾी तकलीफ़ ॾियणु उन्हनि खे त अञा वधीक जाइज़ न आहे। हज़रत जी वक़ार के अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कई शख़्स अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, के मूं जे मथां कंहिंजो वालिदैन मंझां कंहिंजो हक़ मुंहिंजे मथां वाजिबु आहे? हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजी माउ जी। वरी ॿीहर अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, पोइ हुज़ूर फरमायो तुंहिंजी माउ जी। वरी टीहर कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अर्ज़ु कयोसि कि या रसूल अल्लाह, कि पीउ माउ मंझां कंहिंजो हक़ मुंहिंजे मथां लाज़िम आहे? त टीहर बि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तुंहिंजी माउ जी। चौथी मरतबा हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल कयो, या रसूल अल्लाह, कि उन खां बाद में कंहिंजो हक़ मुंहिंजे मथां लाज़िम आहे? त आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तुंहिंजी पीउ जी। हज़रत जी वक़ार कि हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु तआला अन्हु का मरवी आहे, उहे अर्ज़ु फरमाइनि था कि हिकु शख़्स मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत अक़दस में हाज़िर थियो। अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, मा हक़्क़ुल वालिदैनि अला वलदिहिमा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, कि पीउ माउ मंझां पीउ माउ जो पंहिंजे औलाद ते कहिड़ा हक़ आहिनि? त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही लफ़्ज़नि में सॼी ॻाल्हि खे ख़तमु करे छॾियो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हुमा जन्नतुका व नारुका औ कमा क़ाल। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि ऐं पुछण वारा, कि तूं इहो थो पुछे कि पीउ माउ जो हक़ पंहिंजे औलाद ते छा आहे? त आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि तुंहिंजा पीउ माउ तुंहिंजे लाइ जन्नत बि आहिनि ऐं तुंहिंजे लाइ दोज़ख बि आहिनि। तो इन मुख़्तसर लफ़्ज़नि में आका अलैहिस्सलातु वस्सलाम इन सॼे ॻाल्हि खे समेटे छॾियो। छो त अॼोके इन ज़माने में जीअं ॿियूं जेका सो गुनाह वधी विया आहिनि, ॿिया जेका सो उन में गुनाह ऐं ॿियूं नाफ़रमानियूं जी वधियूं वियूं आहिनि, तो हिन ज़माने में असांजे हिन ज़माने में कि पीउ माउ जी नाफ़रमानी त अञा वधीक वधी रही आहे।
इहो ॾींहुं औलाद पंहिंजे पीउ माउ सां नौकरनि वारो सलूक इख़्तियार करे थो पियो। माउ खे दड़का ॾींदा नज़र ईंदा आहिनि, पीउ खे जेका सो आहे घटि वधि ॻाल्हाईंदा नज़र ईंदा आहिनि। जेकॾहिं उहो बुढ़ापे खे पहुची वञनि त उन्हनि सां जेका सो आहे कि उहो सलूक इख़्तियार कंदा आहिनि। माज़अल्लाह खे उहो बयानु करण जे लाइक़ बि न आहे। इन जे करे मां जेका सो आहे कि इहो तव्हांजे साम्हूं मुनासिबु सम्झो कि हुन ते वीडियो बणायो वञे। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु का मर्दी आहे, उहो फरमाइनि था कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रिदल रब्बी फी रिदल वालिद व सख़्तु रब्बी फी सख़्तिल वालिद औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत ज़िबकार कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला जी रज़ामंदी पीउ जी रज़ामंदी में आहे ऐं रब जी नाराज़गी पीउ जी नाराज़गी में आहे। यानी जेकॾहिं पीउ राज़ी आहे त ईअं सम्झो कि अल्लाह सुब्हानहु व तआला राज़ी आहे। जेकॾहिं पीउ नाराज़ आहे तो अल्लाह सुब्हानहु व तआला नाराज़ आहे। कि हिन असां मञा हर कोई इहो चाहींदो आहे कि असांजो रब असां खां राज़ी थिए। त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गोया कि फरमाए रहिया आहिनि कि जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करिणो आहे, उन ख़ालिक मालिक खे राज़ी करिणो आहे त पंहिंजे पीउ खे राज़ी कयो। जेकॾहिं पीउ राज़ी आहे त रब राज़ी आहे, पीउ नाराज़ आहे त रब नाराज़ आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जन्नत माउ जे कदमनि जे हेठों आहे। हज़रत ज़िबकार या असां मञा हर कोई इहो सम्झंदो आहे कि सिर्फ़ु माउ जा ई हक़ आहिनि, पीउ जो कोई हक़ न आहे। माज़अल्लाह अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जीअं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जन्नत माउ जे कदमनि जे हेठों आहे, ईअं आका अलैहिस्सलातु वस्सलाम पीउ जे लाइ बि फरमायो कि अल वालिदु औसतु अबवाबिल जन्नह फ़इन शिअत फ़हाफ़िज़ अलल बाबि औ दय्यि औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आका करीम फरमायो कि पीउ जन्नत जे दरवाज़नि मंझां विचूं दरवाज़ो आहे। पीउ जन्नत जे दरवाज़नि मंझां मेन गेट ऐं विचूं दरवाज़ो आहे। आका करीम फरमायो कि हाणे असां तोखे ॿुधाए छॾियो आहे, हाणे तूं चाहीं त उन दरवाज़े जी जन्नत जे मेन गेट जी हिफ़ाज़त करें, चाहे तो उनके ज़ाया करे छॾे, पोइ उनखे जेका सो आहे ज़ाया करे छॾे। यानी कि जीअं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फरमान आहे कि जन्नत माउ जे कदमनि जे हेठों आहे। जेकॾहिं जन्नत माउ जे कदमनि जे हेठों आहे, बिल्कुलु आहे, ऐं तो अहिड़े तरीक़े सां कि जेका सो आहे पीउ जन्नत जे दरवाज़नि मंझां मेन गेट, उन जन्नत जो मेन गेट पीउ आहे। हज़रत ज़िबकार आख़िरी हदीस पाक मां तव्हांजे साम्हूं बयानु कंदे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मा मिन वलदिन यंज़ुरु इला वालिदैहि नज़र रहमतिन इल्ला कतबल्लाहु लहू बिकुल्लि नज़रतिन हज्जतन मबरूरतन क़ालू व इन नज़र कुल्ल यौमिन मिअत मर्रतिन क़ाल नअम अल्लाहु अकबर वक़िया औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु इन हदीस जो रावी आहिनि। हज़रत मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको औलाद पंहिंजे पीउ माउ जी तरफ़ शफ़क़त वारे मेहरबानी वारे नज़र सां ॾिसंदो, अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे हिकु क़बूल थियल हर नज़र जे बदिले, हर ॾिसण जे बदिले अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे हिकु क़बूल थियल हज जो सवाबु अता करे छॾींदो। साहबे किरामन अर्ज़ कई या रसूल अल्लाह कि जेकॾहिं हिकु शख़्स पंहिंजे पीउ माउ जी तरफ़ ॾींहं में 100 मरतबा नज़र रहमत ऐं शफ़क़त मेहरबानी वारी नज़र सां सिर्फ़ु पंहिंजे पीउ माउ जो दीदार करे, ज़ियारत करे, 100 मरतबा ज़ियारत करे तो हर ॾींहं में, तो छा अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे 100 हजनि जो सवाबु अता कंदो? त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हा, कि जेकॾहिं उहो 100 मरतबा ॾींहं में पंहिंजे पीउ माउ जो दीदार करे थो ऐं पंहिंजे पीउ माउ जे रहमत मेहरबानी शफ़क़त वारे नज़र सां ॾिसे थो, तो अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे 100 मरतबा क़बूल थियल हज जो सवाबु अता कंदो। छो त अल्लाह सुब्हानहु व तआला जा खज़ाना बहुत ज़्यादा आहिनि ऐं रब सुब्हानहु व तआला जी शान बहुत वॾी आहे ऐं उनजी शान हर आइब ऐं नुक़्स खां पाक आहे। हज़रत ज़िबकार कि हिन हदीस पाक में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो न, जेकॾहिं असां हज ते वञूं तो कंहिंखे बि कोई गारंटी न आहे, पैसा ख़र्च कयूं, सभु कुझु कयूं, कोई गारंटी न आहे कि अल्लाह सुब्हानहु व तआला असांजो हज क़बूल फरमायो या न फरमायो।
जेकॾहिं पुछियो वञे कि तुंहिंजो हज क़बूल थियो आहे बाक़ी जवाबु ईअं ई ॾींदो आहे असां त करे आया आहियूं बाक़ी क़बूल करणु हुन रब जी मर्ज़ी आहे। पर हिते हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि सिर्फ़ु हिकु नज़र ऐं हिकु मरतबा पंहिंजे पीउ माउ जे तरफ़ ॾिसण सां रहमत ऐं शफ़क़त महिरबानी वारे ॾिसण सां अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे हर ॾिसण जे बदिले हिकु मरतबा क़बूल थियल हज जो सवाबु अता कंदो। हज़रत ज़ीवकार हीअ त सिर्फ़ु महिरबानी वारी नज़र सां पंहिंजे पीउ माउ जे तरफ़ उनजी तरफ़ ॾिसण सां अल्लाह क़बूल थियल हज जो सवाबु अता कंदो। त लिहाज़ आहे जेकॾहिं कोई शख़्स पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत करे उन्हनि सां हुस्न सलूक करे उन्हनि सां सुठे अंदाज़ में हले त अल्लाह सुब्हानहू व तआला केतिरनि नेमतुनि सां उनखे नवाज़े छॾींदो। इन जो अंदाज़ो तव्हां पाण हणी सघो था। अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ आहे वो करीम रब असांखे पंहिंजे पीउ माउ जो सां हुस्न सलूक करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।